नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान जी नाले वारी मशहूर बैंक के जैमें अक्सर सरकारी मुलाजमन जा अकाउंट आहिनि। नेशनल बैंक नौशरो फिरोज जेका मुलाजमन के सहूलियत ॾियण बजाय अवाम लाइ अज़ाब बणिजी वई आहे। नेशनल बैंक नौशरो फिरोज जो मैनेजर ऐं ॿियो अमलो अवाम के सहूलियतूं ॾियण बजाय बैंक के पंहिंजी जागीर समझी हलाइण लॻा। उन सिलसिले में मालूम थियो आहे त सोचियल समझल मनसूबे तहत हर महीने जी पहिरीं तारीख़ुनि में जॾहिं मुलाजमन जूं पघारूं हलन थियूं त नेशनल बैंक नौशरो फिरोज जो अमलो अवाम ऐं मुलाजमन के परेशान करण लाइ बहाना बणाए 4 बजे ATM बंद करे छॾनि था त जीअं रश वधी वञे माण्हू परेशान थियनि। वधीक मालूम थियो आहे त बैंक के मुलाजमन जा प्राइवेट एजेंट माण्हुनि खां जल्द चेक पास कराइण लाइ ख़र्ची बहाने पैसा वसूल कनि था। न ॾींदड़ माण्हू कतारनि में बीही टाइम ख़त्म थियण ते वापसि मोटण ते मजबूर कया वञनि। परेशान हाल अकाउंट होल्डर नेशनल बैंक के आला अमलदारन का मुतालबो कयो त नाल मैनेजर के फौरी तौर ते हटाए ॿियो मैनेजर मुक़रर करे अवाम मां बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो।